जंहिंजे बारे में सिंध वासियुनि उरूज बि ॾिठो ऐं उन जो ज़वाल बि ॾिठो सिंध वासियुनि। ऐं हालांकि ॾुख जहिड़ी घड़ी आहे, सोढल फ़क़ीर असांजे सिंध जो हिकु बहितरीनु सूफ़ी फ़नकार हुयो, लेकिन जहिड़े तरीक़े सां उन जी पछाड़ी जेका ज़िंदगी माण्हुनि ॾिठी, यकीन ॼाणियो माण्हुनि रत जा ॻोढ़ा रुना त सिंध जो हिकु आर्टिस्ट अहिड़ो बहितरीनु फ़नकार कीअं चिचलाए पंहिंजे ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं गुज़ारिया। दोस्तो, खोड़ सारा माण्हू चवनि पिया त जेको आहे सो सोढल फ़क़ीर घणे शराब पीअण जे करे उन जी हालत इहा थी, लेकिन मां तव्हांखे ॿुधायां त सोढल फ़क़ीर हिकु बहितरीनु सिंध जो आर्टिस्ट हुयो ऐं बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो। दोस्तो, उन जा सवे एल्बम जेको आहे सो मौजूदु आहिनि। उहो सूफ़ी फ़नकार हुयो। जेसि ताईं उनखे माण्हुनि ॿुधो, जेसि ताईं एल्बम वारनि कैसेटनि वारनि उन जा कैसेट रिलीज़ कया, तेसि ताईं हो त उरूज में हो दोस्तो। लेकिन कुदरती हिकु निज़ाम हूंदो आहे अल्लाह ताला जो। पछाड़ी जीअं किरोना जीअं आई असांजे पाकिस्तान में, बल्कि पूरी दुनिया में किरोना जी जेका लहर आई, उन खां पोइ हिन वीचारे जी ज़वाल अचणु स्टार्ट थियो। दोस्तो, सोढल फ़क़ीर जो सभ खां पहिरीं सोढल फ़क़ीर जो पुटु नौजवान हिन दुनिया मां वफ़ात करे वियो। उन जो वॾो सदमो गहरो पुॻो सोढल फ़क़ीर खे। ऐं पोइ वरी ॿिए नंबर ते उन जी घरवारी बि हिन दुनिया मां वफ़ात करे वई। सोढल फ़क़ीर जी जेका पछाड़ी वारी ज़िंदगी दोस्तो, यकीन ॼाणियो ॾिसण जहिड़ी न हुई ऐं ॾाढी तकलीफ़ दे हुन जी ज़िंदगी जेका गुज़रे पई। गुरबत में सफ़ा वकड़जी वियो, दुकानदारनि जा ओस पास वारे माण्हुनि जो कर्ज़ी थी वियो सोढल फ़क़ीर। ऐं एतिरे क़दुरु उन जा वीडियो आया जे सोढल फ़क़ीर वटि चैंपल बि पाइण जे लाइ कोन हुयो। दोस्तो, सिंध जो हिकु बहितरीनु आर्टिस्ट हुयो ऐं लखे माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो हुयो सोढल फ़क़ीर। ऐं पछाड़ी जो उन सां इहा हालत थी, इहा इंतिहाई ॾुख जहिड़ी हालत जेको आहे सो घड़ी हुई सोढल फ़क़ीर जे लाइ। सोढल फ़क़ीर जा ॿई गुर्दा ख़तमु हुया। दोस्तो, सोढल फ़क़ीर खे सिंध गवर्नमेंट बि थोरी घणी इमदाद ॾिनी, लेकिन जेतिरी ॾियणु घुरिजे आहे उहा माण्हुनि हिननि जी मदद न कई। दोस्तो, हे असांजो उबतो क़ानून आहे। जीअरे माण्हूअ लाइ त को बि जेको आहे सो मदद करण जे लाइ तयारु न आहे। सोढल फ़क़ीर चिचलाए पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। मानी गभे जे लाइ बि सोढल फ़क़ीर परेशान हुयो, लेकिन जॾहिं हिन दुनिया मां वफ़ात करे वियो त हज़ारे माण्हू उन जे तॾे ते शरीक थिया ऐं हज़ारे माण्हुनि जेको आहे सो उन जे वालिद मोहतरम खे चयो त बाबा जेका सपोर्ट खपई असां तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियूं। इहा अफ़सोस जहिड़ी घड़ी आहे जॾहिं सोढल फ़क़ीर जीअरो हुयो त माण्हू उन जी मदद करण जे लाइ तयारु न हुया। जॾहिं मरी वियो पोइ मदद कहिड़े कम जी। दोस्तो, वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।